जेका बाबत मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं। ब्यूरो चीफ वसीम इकबाल जी रिपोर्ट मुताबिक़ सिविल अस्पताल जे डॉक्टरनि ऐं आल पैरा मेडिकल स्टाफ जे सियासी समाजी तंज़ीमुनि सां अखि कन नक ऐं गले जे शोबनि जा 2 कमरा डीसी जेकाबाबाद तरफ़ां आर्ट काउंसिल वारनि खे ॾियण ख़िलाफ़ मुलाक़ातूं कयूं, जंहिंमें ज़िला जेकाबाबाद बार एसोसिएशन सदर मुज़फ़र अली रिंद, JUI ज़िला अमीर एजी अंसारी, शहरी इताद सदर अहमद अली बिरोही ऐं महाराणा सोशल फोरम एडवोकेट अब्दुल हई सूमरो सां मुलाक़ातूं कयूं। सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻुवान सिविल अस्पताल जे डॉक्टरनि आल पैरामेडिकल स्टाफ वारनि खे यकीन ॾियारींदे चयो त असां तव्हां सां हर ॾुख सुख में गॾु आहियूं। सूमर ॾिहाड़े ते तव्हांजे एहतजाजी धरणे सां असांजा अॻुवान ऐं कारकुन भरपूर शिरकत कंदा। हीउ हिकु सिविल अस्पताल जे अमले वारनि जो मसइलो नाहे, हीउ मसइलो हर उन्हीअ ग़रीब मिसकीन मरीज़ जो आहे जेको हिन गुरबत जे दौर में प्राइवेट मेडिकल सेंटरनि ते ऑपरेशन नथा कराए सघनि। प्राइवेट मेडिकल सेंटरनि जी फीस 20,000 खां 30,000 रुपया आहे। जेकी ग़रीब मज़दूर हिन वक़्तु 500 रुपया कमाइण वारा आहिनि, उहे कीअं अखियुनि जो ऑपरेशन कराए सघंदा।